कराची में अवां खे आगाह कंदासीं। अहम ख़बर है, एडिशनल आई जी कराची जावेद आलम ओढो की सदारत हेठ अहम इजलास थियो आहे। सिंध में गैर क़ानूनी तरसल अफ़गान पनाहगिरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो हुकुम कयो वियो आहे। शादियुनि में हवाई फायरिंग ते घोट ऐं मौलवीअ खे बि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। इजलास में मनशियात ख़िलाफ़ तेज़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ख़बर आहे त कहिड़ा पुलिस वारा मनशियात में मुलविस आहिनि। एडिशनल आई जी तरफ़ां इजलास में 9 SHOs खे बीहारे सज़ा बि ॾिनी वई। एहतजाज दौरान रोड रस्ता बंदि करण ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई ऐं केस दाख़िल करण जो हुकुम बि ॾिनो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। कराची में एडिशनल आई जी जावेद आलम ओढो की सदारत हेठ अहम इजलास थियो आहे। सिंध में गैर क़ानूनी तरसल अफ़गान पनाहगिरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो वियो। शादियुनि में हवाई फायरिंग ते घोट ऐं मौलवीअ खे बि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इजलास में मनशियात ख़िलाफ़ तेज़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो वियो। ख़बर आहे त कहिड़ा पुलिस वारा मनशियात में मुलविस आहिनि। जावेद आलम ओढे जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुपरो असांखे जॉइन कयो आहे। जी आमिर, एडिशनल आई जी चवे थो त ख़बर आहे कहिड़ा पुलिस वारा मनशियात में मुलविस आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी कई वञे? ज़ेरे सदारत आर्ट्स काउंसिल में आला सतही इजलास थियो आहे। इजलास में तमाम जेके DIGs SSP मौजूद हुआ, जंहिंमें फैसला किया विया आहिनि। एडिशनल IG चयो आहे त गैर कानूनी नमूने रहियल जेके पाकिस्तान तोड़े सिंध में पनाहगीर आहिनि, उन्हनि में भले कारोबारी हुजनि तोड़े आम अफ़गानी हुजनि, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, उन्हनि खे डिपोर्ट कयो वञे। ॿिए तरफ़ एडिशनल IG इहो बि चयो आहे त शादी में हवाई फायरिंग सबबि घोट सां गॾोगॾु मौलवी खे बि पिणु गिरफ़्तार कयो वेंदो। एडिशनल IG इहो बि चयो आहे त मूंखे ख़बर आहे ऐं जेके आला ऑफिसर आहिनि उहे फैंसी नंबर प्लेटूं कारा शीशा जेके इस्तेमालु करे रहिया आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। इजलास में इहो बि तय थियो आहे त कराची में जेकी मंशात आहे उन ख़िलाफ़ तेज़ क़दम कया वेंदा। ॿिए तरफ़ एडिशनल IG इहो बि चयो आहे त मंशात में जेके पुलिस एहलकार मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं मूंखे ख़बर आहे उहे केरु आहिनि। ॿिए तरफ़ जंहिं बि हद में फैक्ट्री जेको आहे पकड़ी वेंदी, उनजे SHO ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं उनखे सज़ा ॾिनी वेंदी। ॿिए तरफ़ एडिशनल IG जेको आहे 9 खां वधीक जेके SHOs आहिनि उन इजलास में उथारे करे सज़ा पिणु ॾिनी आहे। एडिशनल IG इहो बि चयो आहे त स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्तो न अचण ते सख़्त ॻणती आहे। ॿिए तरफ़ एडिशनल IG इहो बि चयो आहे त एहतजाज दौरान जेकॾहिं रस्ता बंदि थींदा त उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं केस दाख़िल कया वेंदा। एडिशनल IG इहो बि चयो आहे त गैर कानूनी जेके माल पीड़ियूं लॻायूं वियूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं कयूं वञनि। ॿिए तरफ़ एडिशनल IG इहो बि चयो आहे त रोड एक्सीडेंट सबबि जेको ज़ाब्तो आहे उन ते पीर मंशा खे पिणु एप्रीशिएट कयां थो। एडिशनल IG इहो बि पुलिस खे हिदायतूं कयूं आहिनि त ज़मीनुनि ते कब्ज़ा करण वारनि ख़िलाफ़ आबाद जे शिकायतुनि ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। एडिशनल IG इहो बिल्कुलु मञियो आहे त कराची में जेको स्ट्रीट क्राइम आहिनि उनमें पुलिस फेल वई आहे। जेके मंशात में मुलविस पुलिस ऑफिसर आहिनि उन ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। वॾी महिरबानी आमिर, हिन वाले सां अपडेट कंदी।